मिठी में रिटायर्ड पेंशनर पुलिस एसोसिएशन पारा मुतालबन जी मन्नता लाए एक एहतजाजी रैली कढी वई, जेका कश्मीर चौक खां थींदे प्रेस क्लब मिठी अॻियां पहुती। रैली जी अॻुवाणी एडवोकेट गोमनमल रिटायर्ड डीएसपी कई, जंहिंमें कांजीमल भील, हाजी अकबर बजीर, सरदार जूनेजो, खैरुद्दीन बजीर, मानू भील, अमोलक मेघवाड़, विंजो मेघवाड़ ऐं ॿियनि वॾे तइदाद में रिटायर्ड मुलाज़िमनि हिसो वरितो। उन्हनि मुतालबो कयो त असांजी पगारनि मां कटौती कयल ग्रुप इंश्योरेंस ऐं ॿियूं मुरादूं, सिहत कार्ड, पगारनि ऐं पेंशननि में बराबरी ऐं औलाद कोटा मुक़ररु करे असांजा हक़ ॾिना वञनि। उन्हनि चयो त जेकॾहिं हुकूमत असांजा मुतालबा पूरा न कया त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहिदा थर जो ऐलान मिठी थर पार कर।